ऐं मंछर ढंढ खे गंदगीअ खां बचाइण लाइ गंदो पाणी सेवण खां समुंड ताईं पहुचाइण लाइ RBOD फेज़ 2 मंसूबो शुरू कयो वियो, जेको कामोरनि जी लापरवाही, गफ़लत ऐं घोबिन सबबि 22 साल गुज़रण बावजूदि अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे, जंहिंजो गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी कमु बंदि पियल आहे। RBOD फेज़ 2 मंसूबो 2001 ईस्वीअ खां शुरू कयो वियो, जंहिं ते वफ़ाक़ी हुकूमत 2001 ईस्वीअ खां 2020 ऐं 2021 ताईं 40 अरब 26 करोड़ 62 लख रुपया जारी करे चुकी आहे, जॾहिं त सिंध हुकूमत साल 2018 ऐं 19 में 3 अरब ऐं साल 2020 ऐं 21 में 1 अरब रुपया जारी करे चुकी आहे, पर तंहिं बावजूदि उहो मंसूबो मुकमल न थी सघियो आहे। आबपाशी खातो पंहिंजी हिक रिपोर्ट में तस्दीक़ करे चुको आहे त RBOD फेज़ 2 मंसूबे में 4 अरब 48 करोड़ रुपयनि जूं बेक़ाइदगियूं थियूं आहिनि, जंहिं लाइ 17 कामोरनि खे ज़िम्मेवार क़रार ॾिनो वियो आहे। अफ़सोस जोगी ॻाल्हि उहा आहे त बोर्ड वारी सूरतहाल ज़ाहिर करे दरिया ऐं केनालनि जे बंदनि जी मरमत ऐं बहालीअ जे नाले ते फ्रॉड ज़रिए 4.5 अरब रुपया हड़प करण वारे मामले जे इल्ज़ाम हेठि आयल कामोरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां उन्हनि खे तरक़ी ॾेई अहम उहिदनि ते विहारियो वियो आहे। जॾहिं अहिड़ी सूरतहाल हुजे त पोइ उहो मंसूबो कीअं मुकमल थी सघंदो? मंसूबो मुकमल न हुजण करे गंदगी सिंधु दरिया ऐं मंछर ढंढ खे ख़राब करे रही आहे। अहिड़ी सूरतहाल में ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त कामोरनि जी लापरवाही ऐं घोबिन जो नोटिस वठंदे RBOD फेज़ 2 मंसूबो मुकमल कयो वञे त जीअं सिंधु दरिया ऐं मंछर ढंढ जो गंदो पाणी समुंड ताईं पहुचाए सघिजे।